पिथोरो खां रिपोर्ट कर रहा है डॉक्टर एम लाल वाघाणी। हैदराबाद खां मीरपुर खास पिथोरो ढोरो नारो खोखरा पार ताईं हलंदड़ वाहिद लावारिस मारवी मुसाफ़िर ट्रेन वधीक मुनाफ़ो ॾियण बावजूद ॿ सहूलियतुनि खां महरूम। मारवी मुसाफ़िर ट्रेन मुसाफ़िरनि लाइ आज़ाब बणिजी वई। मज़कूरा ट्रेन में हैदराबाद खां मीरपुर खास बलोचाबाद शादीपल्ली पिथोरो हीरल स्टेशन ढोरो नारो साडर छोर खोखरा पार स्टेशनों समेत मुख़्तलिफ़ सभी ॻोठनि जा हज़ारे मुसाफ़िर रोज़ानो सफ़र कंदा आहिनि। ट्रेन में रोज़ानो की बुनियाद ते वॾे तइदाद में मुसाफ़िर हुजण बावजूद रेलवे इंतज़ामिया पारां सिर्फ़ 4 बोगियूं ॾिनियूं वयूं आहिनि, जंहिंमें अधु बोगियूं गार्ड ऐं गुड्स लाइ, बाक़ी 3.5 बोगियूं मुसाफ़िरनि लाइ आहिनि। मुसाफ़िर मर्द तोड़े औरतूं ऐं मरीज़ खोखरा पार खां हैदराबाद ताईं 4 खां 5 कलाक जो बीठे सफ़र कनि था। मारवी मुसाफ़िर ट्रेन में का बि सहूलियत मौजूदु नाहे। मज़कूरा ट्रेन में पंखा बंदि हुजण सां गॾु पाणी जी कोट, वाशरूमनि जी हालत इंतहाई ख़राब, गॾोगॾु 3 खां 4 कलाक लेट अचणु मामूल बणियल आहे। मारवी मुसाफ़िर ट्रेन में मरीज़ ऐं शागिर्दनि खे वॾी तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। अक्सर मुसाफ़िर तोड़े शागिर्द मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि तां बस तोड़े ॿियनि सुवारियुनि में ख्वार थी 100 रुपया किरायो भरे पंहिंजी मंज़िल ताईं पहुचण ते मजबूर। आवाम जी बार बार शिकायतनि बावजूद रेलवे इख़्तियारियुनि पारां को उपाउ न वरिता विया आहिनि। हितां जी आवाम ऐं शागिर्दनि रेलवे इंतज़ामिया तोड़े वफ़ाक़ी हुकूमत खां पुरज़ोर मुतालबो कंदे घुर कई आहे। हैदराबाद खां खोखरा पार ताईं हलंदड़ मारवी मुसाफ़िर ट्रेन में इज़ाफ़ी बोगियूं लॻायूं वञनि ऐं रेलवे अमलदारनि खे टाइम ते मारवी मुसाफ़िर ट्रेन खे हलाइण लाइ पाबंद कयो वञे। डॉक्टर एम लाल वाघाणी, पिथोरो, सोशल मीडिया सेंटर, सिंध।